अस्सलाम वालेकुम दोस्तों, हर पल जिए ड्रामे सावल यार पिया अपडेट से हाज़िर थी चुका आहियूं। हलूं था पंहिंजी अपडेट की तरफ तव्हांखे इंतज़ारु कोन था करायूं। चैनल ते न्यू आहे तो सब्सक्राइब करे हाल ते क्लिक कयो दोस्तों। जी दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदो हलां त पिया हिकु वॾे इम्तिहान में सावल खे विझी छॾियो आहे ऐं सावल खे चयो आहे त मूसा जे हाणे ज़ुल्म खां तूं असांखे बचाईंदे ऐं तोखे जे वाइदो करिणो आहे त कर, न त असांखे तूं जवाब बि ॾेई सघींदो। त सावल जेको आहे त हामी भरी आहे त मां हाणे तव्हां सां गॾु आहियां ऐं मूसा जो को बि साथी को बि माना हरफ़ो तव्हां ते हलणु न ॾींदुसि। मां तव्हांजे अॻियां अॻियां हूंदुसि। ॿिए तरफ़ दोस्तों मूसा जेको आहे त आलियान खे मजबूर करे रहियो आहे त पिया सां निकाह करणो पवंदो तोखे, सिर्फ़ु जीअं मां चवां तीअं या तूं कोरट सां माना मिली करे तूं शादी कर कोरट जे ज़रिए, जेको आलियान करणु नथो चाहे। ऐं पिया बि ईअं न चाहींदी त मां ज़लील रुसवा थी ऐं तोसां मिलां दोस्तों। त हिकु माना वॾी चाल खेॾी रहियो आहे मूसा, उन चाल में कॾहिं बि कामयाबु न थियणु ॾींदी हुनखे पिया दोस्तों। जी दोस्तों, त नेक्स्ट एपिसोड में तव्हांखे इहो बि ॾिसण लाइ मिलंदो त असलम पिया खां सवाल कंदो त आख़िर तूं ईअं करी छो थी। त उहो चवंदी 25 साल जेका पुराणी मुंहिंजे अंदर में बाहि आहे, जेको तव्हां मुंहिंजे अमर खे बेदर्दी सां मारे छॾियो त उनजो हिसाबु किताबु वठण खां सवाइ मां ख़ामोश न वेंदुसि। ऐं ॿिए पासे दोस्तों सांवल खे जेको आहे टीपू चवंदो त हीअ तूं छा करे छॾियो, त हू चवंदो त तुंहिंजे सेठ जी दुश्मनी जेका आहे त मुंहिंजे खां कुझु न आहे, उहा मुंहिंजो कुझु बि बिगाड़े नथी सघे। बहरहाल मूंखे इहो माना ख़दशो आहे त मां हिन इश्क मां कीअं जान छॾां, हिन इश्क खे माना कीअं मां मुंहुं ॾींदुसि। पिया जो इश्क जेको आहे त सांवल जी दिलि में घिरी चुको आहे दोस्तों। दोस्तों नेक्स्ट एपिसोड में तव्हांखे इहो बि ॾिसण लाइ मिलंदो त दाऊद मूसा जेको आहे त पंहिंजे पुट खे जेको आहे त पंहिंजे कंट्रोल करण में कोशिशि कंदो ऐं कूड़ा ॻोड़ा वाहे जेको आहे चवंदो त मां उन्हनि खां माफ़ी वठण लाइ बि तयारु आहियां, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु जेको आहे त हू मुंहिंजे चवण ते हलनि ऐं जीअं मां चवां थो तीअं कनि। जेको आहे त कूड़ा ॻोड़ा वाहे जेको आहे त पुट खे पंहिंजो करण जी कोशिशि कंदो दोस्तों। दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदो रहां त नेक्स्ट एपिसोड में तव्हां असलम खे बि जुनून में ॾिसंदा ऐं असलम चवंदो त हाणे वक़्तु अची वियो आहे, जेको 20 साल 25 साल मां जेको लिखंदो रहियो आहियां त उहो मुंहिंजे साम्हूं अची वियो आहे। हाणे मां उनखे कॾहिं बि जहिड़ो कोन छॾींदुसि। उमेदु आहे त हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। वीडियो पसंदि अचे लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा। वरी मिलंदासीं न्यू वीडियो जी अपडेट सां गॾु। ख़ुदा हाफ़िज़ दोस्तों।